सौट यो जाबर कमीनो पंहिंजे सालनि जे ई घर में रहियल आहे। तो पोइ सोट तयारी करे छॾ, पंहिंजे हमराहन खे तयार करे छॾ। अॼु राति हली ने जाबिर खे सटको कढियो आहे। जेसीं ताईं हिनखे सटको न ईंदो इहो कमीनो न मुड़ंदो। अस्सलाम वालेकुम चाकर खान। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। मंसूर खान, लॻे थो त तव्हां पंहिंजे मक़सद में नाकाम मोटिया आहियो। चाकर खान तव्हां सही था चओ, वाक़ई सही आहे। हिन वक़्तु अकबर खान होश में न आहे ऐं का बि ॻाल्हि ॿुधणु नथो पसंदि करे। मंसूर खान, मां चाहियां थो त रत न वहे, पर इहो अकबर खान रत वहण खां सवाइ न मुड़ंदो। चाकर खान, अकबर खान जे निशाने ते हिन वक़्तु तव्हां आहियो, को आम माण्हू न। मंसूर खान सौट जे अॻियां असां रुक जी दीवार वांगुरु बीठल आहियूं। अकबर खान ऐं उनजे माण्हुनि में एतिरी हिमत ई न आहे जो सौट जो वार जो बि नालो वठी सघनि। दिलार खान, तव्हां भले केतिरी बि हिफ़ाज़त छो न कयो, पर ख़ौफ़ त रहंदो न। ऐं जेकॾहिं ठाह थी थो वञे त पोइ इहा ख़ौफ़ वारी दीवार ख़तम बि थी सघे थी। मंसूर खान, मां त पंहिंजा हथ ठाह जे लाइ वधाए छॾिया आहिनि। जेकॾहिं अकबर खान ज़िद छॾे थो त पोइ असांजे विच में ठाह थी सघे थो। चाकर खान, मुंहिंजी सभु कोशिशूं अकबर खान जे साम्हूं नाकाम थी चुकियूं आहिनि। मंसूर खान, हाणे छॾे ॾियोसि, भले पंहिंजी ज़ोर आज़माई करे ॾिसे। जॾहिं थकिजी पवंदो न त पोइ पाण ठाह जे लाइ हथ वधाईंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।